सिंधी ॿोली ओताक जे हिन एपिसोड में तव्हांजो स्वागत आहे। दोस्तो, अॼु असां प्रोफेसर हरीश पोपटाणी सां गुफ़्तगू कंदासीं। प्रोफेसर हरीश पोपटाणी यूनिवर्सिटी ऑफ लिवरपूल यूनाइटेड किंगडम में 2014 खां कमु करे रहिया आहिनि, जिते हू प्रोफेसर आहिनि ऐं सेंटर फॉर प्री क्लिनिकल इमेजिंग जा चेयरमैन आहिनि। हुननि जो जेको प्रोफेशनल सफ़र आहे PhD करण खां पोइ पोस्ट डॉक ऐं एसोसिएट प्रोफेसर एट द यूनिवर्सिटी ऑफ पेंसिल्वेनिया USA में, जिते हुन 1997 खां 2014 ताईं कमु कयो। उनखां पहिरीं फिनलैंड में बि रिसर्च कई। संदन हायर एजुकेशन इंडिया में थी, जिते हुननि BSc ऐं PhD कई। ऐं उनखां पहिरीं हुननि जी जेका स्कूल एजुकेशन हुई उहा कानपुर, रांची, पटना जहिड़े शहरनि में थी। प्रोफेसर हरीश पोपटाणी सिंधी परिवार में देवलाली कैंप, जेका नासिक जे भरिसां महाराष्ट्र इंडिया में आहे, उन में संदन जनम थियो। संदन पिता साहिब आर्मी में इंजीनियर हुआ ऐं माता साहिब घर संभालींदा हुआ। अॼु असां उन्हनि सां मुलाक़ात कंदासीं ऐं जंहिंमां ख़बर पवे थी त प्रोफेसर हरीश पोपटाणी हिकु सरल स्वभाव जा, धार्मिक प्रवृत्ति वारा तमामु वॾा साइंटिस्ट आहिनि। हिननि खे पढ़णु, पढ़ाइणु, रिसर्च करण में घणो रस आहे। संदन रिसर्च कैंसर जे बाबति आहे, ख़ासि करे ब्रेन कैंसर, त ही ब्रेन साइंटिस्ट आहिनि। हुननि खे हिंदी पढ़णु लिखणु ॿुधाइणु ईंदी आहे ऐं हू लंडन में UK हिंदी एसोसिएशन जे तरफ़ां फर्स्ट एंड सेकेंड जनरेशन जेके पीढ़ी इंडियंस आहिनि, उन्हनि खे हिंदी बि पाढ़ींदा आहिनि। अचो त अॼु हरीश पोपटाणी सां मुलाक़ात कयूं था। तव्हांजो स्वागत आहे प्रोफेसर हरीश पोपटाणी सिंधी ॿोली ओताक में। नमस्ते प्रोफेसर कोलवानी, ख़ुशी असांखे ॾाढी ॾाढी आहे त तव्हांजे प्रोग्राम में अचण जो मौक़ो मिलियो ऐं तव्हां सां अॼु ॻाल्हियूं करण जो मौक़ो मिलंदो त ॾाढी ॾाढी ख़ुशी थी मूंखे। धन्यवाद, तव्हांजो स्वागत आहे। सदाईं आया जी आया। प्रोफेसर पोपटाणी, असां हिन पॉडकास्ट में कुझु विषयनि ते ॻाल्हाईंदासीं ऐं उमेद आहे त ॿुधंदड़नि खे इहो वणंदो ऐं तव्हांजी अज़ीम शख़्सियत जे बारे में बि माण्हुनि खे थोरी वाक़फ़ियत मिलंदी। ख़ासि करे तव्हांजो जेका रिसर्च एरिया आहे, जेको मानव जात लाइ तमामु ज़रूरी आहे, ऐं उहो बि असां ॻाल्हाईंदासीं। पर शुरू कयूं था तव्हांजे जीवन जे। जीअं तव्हां वॾा थिया त हर हिकु इंसान जे जीवन में कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि जेके असांखे ॾाढी इंस्पायर कंदियूं आहिनि, मोटिवेट कंदियूं आहिनि। कुझु अहिड़ा वाक़िया थींदा आहिनि ज़िंदगीअ में ऐं जिन जो असरु असांजे पसंदगियुनि ते थींदो आहे। पोइ उहो रोज़गार जी पसंदगी हुजे, पढ़ाईअ जी पसंदगी हुजे, तइलीम जी पसंदगी हुजे, ऐं असांजो जनरली जीवन तरफ़ नज़रियो बि कुझु ॻाल्हियुनि जे करे थी, ऐं उहो वाक़िया थी सघनि था माइट, दोस्त, स्ट्रेंजर्स, टीचर्स, कली, कोई बि थी सघे। त तव्हां पंहिंजो थोरो जीवन जे बारे में ॿुधायो, तव्हांजी शुरूआत कीअं थी ऐं कुझु अहिड़ा मौक़ा आया ज़िंदगी में जिन मां तव्हांखे प्रेरणा मिली हिकु क़िस्म जी, या जंहिंजे करे तव्हांजी ज़िंदगी ते अॻियां अची करे घणो फ़र्क़ु पियो। बिल्कुलु बिल्कुलु। त प्रोफेसर कुलवानी, असांजी ज़िंदगी छा आहे, बिल्कुलु नॉर्मल आहियूं सभिनी वांगुरु ई। पर हा, मुंहिंजो पैदाइश देवलाली कैंप में हुई, जेको हिकिड़ो मिलिट्री कैंटोनमेंट एरिया आहे नासिक जे भरिसां ई। त मुंहिंजी माउ जेका आहे ऐं मुंहिंजा नानाणा जेके आहिनि, उहे चङो ई ॾाढो ई उन्हनि जे रिलीजियस प्रवृत्ति जा आहिनि। त मुंहिंजा जेके नाना जा जेके गॉड फादर हुआ, उहे सिंध में ॾाढा ई वॾा कवि, रिलीजियस कवि हुआ, कवि संत कैलाश राम। त उहा जेका अपब्रिंगिंग आहे, जेका हिकिड़ी रिलीजियस अपब्रिंगिंग जेका आहे, हुनजो चङो ई असरु पियो आहे मुंहिंजी अपब्रिंगिंग ते। मुंहिंजी माउ जेका आहे ख़ासि पढ़ियल कान्हे, इन द सेंस कि उन्हनि हाई स्कूल कयो हो, पर एजुकेशन जे मथां उन्हनि जो ॾाढो, जेको पाण न करे सघियूं, त उन्हनि जो ॾाढो इहो हो त भई मुंहिंजा ॿार जेके आहिनि जेतिरो में जेतिरो थी सघे पढ़नि।
जेका रिलीजियस बैकग्राउंड हुई हुनजे करे असां नंढपण खां ई कॾहिं असांखे गुरुद्वारे वठी वञणु, मंदर वठी वञणु, सिंधी जे बारे में ॻाल्हाइणु, सिंधी संतनि जे बारे में, छाकाणि बाबा जी जा वरसी हर साल थींदी हुई, त समर वेकेशन में असांखे हर साल बाबा जी वरसी में वठी वेंदा हुआसीं। त हुते वरसी में अचणु, सभिनी संतनि ॿारनि सां मिलणु ऐं हुन माहौल में पलणु, त उहो माहौल जेको मूंखे लॻे थो मुंहिंजी पर्सनैलिटी में ॾाढो अॼु ताईं हुन इफेक्ट कयो आहे। ऐं कमिंग बैक टू पढ़ाई, त हुन में छा थियो त मां जेका आहे हमेशह मुंहिंजो बाबा जी बि, पिताजी मुंहिंजा उहो आर्मी में इंजीनियर हुआ, तंहिं करे हिकिड़ा जेको मिडिल क्लास प्रगति हूंदी आहे त भाई इंडिपेंडेंट ठहो, पंहिंजो पाण में पढ़ो, ऐं बिकॉज ऑफ हुननि जी मिलिट्री में नौकरी हुजण जे करे असां जो ट्रांसफर थींदो रहंदो, कॾहिं 3 साल हिते 5 साल हिते, त हुनजे करे अलॻि अलॻि जॻहियुनि ते अलॻि अलॻि माण्हुनि सां मिलणु, कॾहिं बिहार में, कॾहिं यूपी में, कॾहिं किथे, त हुन जो बि चङो ई असरु आयो मुंहिंजी ओपननेस में। त जीअं सिंधियुनि लाइ चइबो आहे, भारत जे सिंधियुनि लाइ चइबो आहे त भई आया त खीर में खंडु वांगुरु मिली विया। हा, त हुन सां ई हुन हिसाब सां हलियासीं असां। ऐं जॾहिं ईअं ई पोइ पढ़ाई थींदी वई, ऐं शुरूअ में त मां सच तो चवां तव्हांखे त भई मां को प्रोफेसर कोन, या मूंखे अकेडमिया में इंट्रस्ट कोन हो। बराबर। हा, त मुंहिंजे पिताजी साहब जो ॾाढो असरु हो त भई कैंटोनमेंट में रहंदा हुआसीं, त मां हमेशह ई आर्मी में वञण वारो। बराबर। त चङा ई साल मूं कोशिशि कई, पर शायदि 6 या 7 दफ़ा इंटरव्यू ॾेई करे जॾहिं करे न थियो एडमिशन, त पोइ सम्झ में आयो त शायदि भॻवान मुंहिंजे लाइ कुझु ॿियो ई कुझु लिखियो आहे। बराबर। हिन विच मुंहिंजी MSc थी वई ऑर्गेनिक केमिस्ट्री में, त हुन खां पोइ हिकिड़ो दफ़ो इहो वाक़ियो त भाई मां कुझु मानवता लाइ करणु चाहींदो हुउसि। भई ईअं न त भई मां करणु चाहींदो हुउसि, मुंहिंजो कुझु कॉन्ट्रीब्यूशन हुजे। ऐं केमिस्ट्री में जॾहिं मूं PhD शुरू कई, त शुरू में लॻंदो हो त मां बि कॾहिं दवाऊं ठाहींदुसि, मुंहिंजी दवाऊं का हलंदियूं। बराबर। पर जॾहिं प्रोसेस ख़बर पई त का बि दवा जी शुरूआत, जॾहिं खोज शुरूआत थींदी आहे, हुनखे मार्केट में अचण लाइ सभु कुझु बिल्कुलु परफेक्ट हले, तॾहिं बि 20 खां 30 साल था लॻी वञनि। त मूंखे उहा ॻाल्हि थोरो लॻियो त भई ॿियो कुझु करणु खपे। त हुन खां पोइ वरी मूं PhD शुरू कई MRI में। ऐं हुन MRI छा थींदो आहे? MRI मतिलबु मैग्नेटिक रेजोनेंस इमेजिंग। त इहा इहा हिकिड़ी तकनीक आहे, जीअं तव्हां एक्सरे था सम्झो। त जीअं एक्सरे या CT स्कैन जो फोटो खिचबो आहे, तीअं MRI में बि हूंदो आहे, पर हुन में फ़र्क़ु फ़ाइदो इहो आहे त को बि रेडिएशन कोन हूंदो आहे, को असर, मतिलबु को ग़लति असर कोन पवंदो आहे बॉडी ते। त मां इंडिया में फर्स्ट PhD स्टूडेंट हुउसि MRI जो। अच्छा। हा, त MRI जी PhD हुन खां पहिरीं इंडिया में कॾहिं थी कोन हुई। अच्छा। ऐं हुन में बि जॾहिं मुंहिंजो कमु शुरू थियो त ब्रेन जो में जेको कैंसर थींदो आहे, ब्रेन ट्यूमर जी, त हुनजे मथां मुंहिंजी PhD शुरू थी। ॾाढो ॾुखियो हो पहिरियां 2-3 साल, छाकाणि मूंखे न को बायोलॉजी को एक्सपीरियंस हो, न को मां मेडिसिन लाइन जो हुउसि। पर तॾहिं बि हिकिड़ी इहा दिलि में ख़ुशी थींदी हुई त भाई मां कंहिं पेशेंट जो MRI थो कयां, हुनजे ट्यूमर जे बारे में मूंखे कुझु सिखण लाइ थो मिले। ऐं ख़ासि तव्हां वाक़ई जी ॻाल्हि कई, जंहिं बिल्कुलु जेको टर्निंग पॉइंट त न चइजे, पर हुनजो असरु चङो अॼु ताईं आहे। अॼु मां तव्हां सां ॻाल्हायां थो इहो, त नॉर्मली जेका थींदो आहे त भई MRI में जी इमेजिस या फोटा ॾिसी करे डॉक्टर डायग्नोसिस ॾींदो आहे त तोखे हिन प्रकार जो ट्यूमर आहे, तोखे हिन प्रकार जो ट्यूमर आहे। ऐं अलॻि अलॻि प्रकार हूंदा आहिनि, को इन्फेक्शन बि थो थी सघे ब्रेन में, जेको लॻंदो ट्यूमर आहे पर आहे इन्फेक्शन। अच्छा। त जेकरे तव्हां नॉर्मल MRI कंदा ऐं हुन में ईअं लॻे थो त भई ट्यूमर आहे, पर हूंदो इन्फेक्शन आहे, न कढण लाइ त तव्हांखे सर्जरी करणी पवंदी। ऐं सर्जरी जेका आहे उहा महांगी बि आहे, पर सभिनी खां वधीक ॾाढी जानलेवा आहे। ऐं इन्फेक्शन जो तव्हां इलाजु चङो सवलो आहे,
तव्हां हुनखे दवाऊं ॾेई करे ठीकु था करे सघो। त मुंहिंजी जेका रिसर्च हुई उन टाइम, त मां स्पेसिफिक जेके कैरेक्टरिस्टिक थो थी सघे या सिग्नेचर्स उहो डेवलप कंदो हुअसि। निशानियूं कहिड़ियूं आहिनि ट्यूमर हा, जूं? निशानियूं कहिड़ियूं आहिनि, ट्यूमर जी कहिड़ियूं निशानियूं आहिनि, त असां हमेशह रुगो ट्यूमर ॾे ॾिठियूं। हा। ऐं इहो जेको पेशेंट हो हिनखे इन्फेक्शन हो, त मूंखे उहो ट्यूमर वारी निशानी ॾिसण कोन आई। बराबरि। त मूं चयो भई हीउ ट्यूमर त कान्हे। हम्म। त भई सभिनी वाइड़ा थी विया, भई तूं हिकिड़ो PhD स्टूडेंट हिते डॉक्टरनि खे तूं कीअं तो ईअं सवाल करीं। पर मन में कुझु हो त मूं चयो न, ही अलॻि आहे, छा आहे इहो मूंखे ख़बर कान्हे, पर ट्यूमर कोन्हे, एतिरो मां चई थो सघां। ऐं पोइ रिसर्च बि कई, पर हुन वक़्तु हिन इन्फेक्शन जे मथां अहिड़ो को पेपर पब्लिश ई कोन थियो हो। त पोइ मूं पंहिंजे लेखे वञी पेशेंट जे रिलेटिव खे मूं कन्विंस कयो, लकीली हू बि डॉक्टर हो। त मूं हुनखे चयो त भई ॾिसी, इहो ट्यूमर त नथो लॻे, तूं हिन हॉस्पिटल में कराईंदे त तोखे सर्जरी कराइणी पवंदी, तूं ॿिए कंहिं हंधि वञ। जो हुननि खे चओ त भाई इन्फेक्शन जो कुझु तव्हांखे टेस्ट जेकर आहे त उहो कयो। पोइ ख़ैर ॻाल्हि ॿुधी वियो हली, ॻाल्हियूं ख़तमु थी वयूं। हफ़्ते खनि खां पोइ हुनजो फ़ोन आयो मूंखे। हा। तव्हां चयो हो, मां बनारस अची वियो आहियां, तव्हां चयो हो इन्फेक्शन आहे, ऐं मूं हिते इन्फेक्शन जो टेस्ट कराई, उहो इन्फेक्शन निकितो, ऐं तंहिंजे करे मुंहिंजे ॾाॾे जो सर्जरी बची वई। बराबरि। त उहो हिकिड़ो मोमेंट हो जो मूंखे लॻो त मुंहिंजो कम जो को असरु आहे, को फ़ाइदो आहे। भले मां डॉक्टर कोन आहियां, हा। पर तॾहिं बि मूंखे लॻे थो तंहिंजे पोइ हुन ई रिसर्च में मुंहिंजो इंट्रस्ट ॿियो बि वधी वियो। पहिरीं सां त हो ई, हा। हुन खां पोइ बसि PhD कई ऐं ॿाहिरि निकिरी आयासीं। हा। त तॾहिं खां अॼु ताईं मां उहो ई कमु पियो कयां, हा। MRI जो कमु पियो कयां। वेरी गुड। असां ॻाल्हाईंदासीं उनजे बारे में थोरो वधीक, पर माना तव्हांजो जेको टर्निंग पॉइंट खणी न चइजे, पर हिकिड़ो वॾो वाक़ियो हुयो जंहिंमें तव्हांखे पंहिंजो पाण में हिकु इंट्यूशन जेको हुयो, कुझु मानवता लाइ कुझु करिणो आहे, हा हा उहो उन कम जी हिकु माना ॾिसण आई तव्हांखे। जेको रिसर्च जेको कयो पिया, हा निशानियूं, भई जेको ब्रेन जी जेका इमेजिंग थिए थी पई MRI जे थ्रू, त उहा तव्हांखे हिकु मीनिंगफुल एक्टिविटी हा, लॻी, ऐं जंहिंजे करे तव्हां उनखे वधीक पंहिंजो वक़्तु ॾेई करे अॻियां हुन में रिसर्च कई, ऐं बिल्कुलु PhD करण खां पोइ बिल्कुलु एकेडमिक लाइफ में अची विया। बिल्कुलु बिल्कुलु। तमामु सुठो। त हाणे उहो असां एजुकेशन जी ॻाल्हियूं कयूं पिया, त हम्म, तव्हांजी एजुकेशन जर्नी कीअं आहे? देवलाली में शुरू थी स्कूलिंग, पोइ तव्हां हा यूनिवर्सिटी में कीअं किथे पहुता? हा, त जीअं मूं पहिरियों ॿुधायो त मां रुगो ॼायो हुअसि देवलाली में, अच्छा। छाकाणि मुंहिंजी माता साहब पंहिंजे पेके में हुई, जॾहिं प्रेग्नेंट हुई मूंसां, त तंहिं करे मां ॼायो हुअसि देवलाली में। पर पिता साहब जी हुन वक़्तु पोस्टिंग कानपुर में हुई, त पोइ मुंहिंजे ॼमण खां पहिरीं पोइ मां कानपुर आयुसि। कानपुर में मुंहिंजी एलिमेंट्री स्कूलिंग थी। अगेन मूं पहिरीं चयो त भई एजुकेशन जे मथां ॾाढो ज़ोर हो। त मुंहिंजी माउ ऐं पिताजी खे ॿिन्हिनि खे लॻंदो हो त भई अॼु ताईं इंडिया में आहे इहा ॻाल्हि त इंग्लिश मीडियम में पढ़ाइणु खपे। त मूंखे ऐं मुंहिंजे वॾे भाउ खे ॿिन्हिनि खे इंग्लिश मीडियम में ई पढ़ायो वियो। त कानपुर में एलिमेंट्री स्कूल में पढ़ियासीं। वरी पापा जी जो ट्रांसफर थी वियो रांची बिहार में, हुन वक़्तु बिहार हो, अॼुकल्ह त हाणे झारखंड में अची वियो आहे। त पोइ सेकेंडरी स्कूल रांची में पढ़ियो। वरी पिताजी जो वरी ट्रांसफर थियो पटना में, त पोइ हाई स्कूल कई ऐं इंटरमीडिएट कई पटना में। बराबरि। ऐं पोइ हुन खां पोइ लखनऊ अची वियासीं, छाकाणि घड़ी घड़ी ईअं ट्रांसफर सां एजुकेशन में लॻो त असरु पए थो, त लखनऊ में असीं वसी वियासीं। त लखनऊ में ई मुंहिंजी BSc MSc ऐं PhD थी आहे। अच्छा। ऐं छो उहो जेको मूं इंडिपेंडेंस जी ॻाल्हि कई हुई, त मां ॾाढो ख़ुशनसीब आहियां जो मुंहिंजे माउ पीउ जो असां टिनिनि ॿारनि खे बिल्कुलु इंडिपेंडेंस ॾिनी। असां वटि ईअं कोन हो त भई तूं इंजीनियर ठहंदे या तूं डॉक्टर ठहंदे। असां वटि इहो हो त तोखे जेको करिणो आहे पर जेसिताईं तूं पढ़ी उहो सुठो आहे। बराबरि। त मुंहिंजी वॾी भेण असांजी सॼी खानदान में पहिरीं PhD आहे। वेरी गुड। पहिरीं साइकोलॉजी में PhD कई हुन। अच्छा। मुंहिंजो वॾो भाउ हुनखे एतिरो पढ़ण जो मतिलबु हो, हुन बि कॉमर्स में अंडर ग्रेड कयो।
ऐं त हिकिड़ो कॉमर्स में वियो, हिकिड़ी आर्ट्स में वई, ऐं मां वरी रहिजी वियुसि, त मूं चयो भई मां साइंस छो न खणां, त मूं साइंस खई। त पोइ मुंहिंजी PhD साइंस में थी, MRI में ई जैसे ॻाल्हि कई। हुन खां पोइ इंडिया में छाकाणि त रिसर्च जो हुन वक़्तु एतिरो कोन हो अपॉर्चुनिटीज़, त मां फर्स्ट पंहिंजी पोस्ट डॉक करण लाइ PhD खां पोइ जेको रिसर्च में वेंदा आहिनि उहे पोस्ट डॉक चवाइबा आहिनि, हा त उहो मूं करीब 1.5 साल खनि फिनलैंड में कई। ऐं फिनलैंड खां पोइ हुते छाकाणि कमु ॾाढो सुठो, पर थधि ॾाढी हुई। हा फिनलैंड तमामु थधो आहे। हा, त अहिड़ी थधि जो जेको आहे मां संभाले कोन सघियुसि, त पोइ मां सेकेंड पोस्ट डॉक लाइ मां फिलाडेल्फिया USA में वियुसि। ओके। त फिलाडेल्फिया USA में मां जॾहिं वियुसि सन 1997 में, हुते मूंखे शायदि पंहिंजी ड्रीम जॉब मिली वई, या पंहिंजी ड्रीम जॻह मिली वई रिसर्च जी। ऐं मूंखे मुंहिंजो प्रोफेसर जेको मुंहिंजो उहो बि ॾाढो सपोर्ट कंदो हो, त मूं पोस्ट डॉक खां शुरूआत कई, ऐं मां अॻियां वधंदे वधंदे 17 साल मां फिलाडेल्फिया में हुउसि, ऐं हुते मां एसोसिएट प्रोफेसर ताईं पहुची वियुसि। अच्छा। ऐं हुते ई मां पंहिंजी गुज़र बसर कयां पियो पंहिंजे हिसाब सां। तॾहिं मूंखे हितां लिवरपूल UK मां मूंखे ऑफर आई एज अ प्रोफेसर जी। त मां 2014 में मां लिवरपूल UK में आयो आहियां, ऐं मां हिते तॾहिं खां प्रोफेसर आहियां MRI जो ऐं इमेजिंग। तमामु सुठो, हिकु ज़बरदस्त जर्नी आहे। ऐं असां थोरो तव्हांजी रिसर्च बाबति सम्झण जी कोशिशि कंदासीं, पर उन खां पहिरीं जेको परिवार जो जेको हिकु कल्चर आहे, भई पढ़ाईअ ते ध्यानु ॾियणो आहे, ख़ासि करे इहो ॿुधी करे तमामु घणी ख़ुशी थी थिए त न सिर्फ़ु तव्हांजी MRI फर्स्ट इन इंडिया हुई PhD, पर तव्हांजी सिस्टर साइकोलॉजी में PhD कई, हिकु तमामु वॾी ॻाल्हि आहे। ऐं तव्हांजे पेरेंट्स जो ऑब्वियसली वॾो हथु रहियो आहे। हा, त हाणे तव्हांजो जेको ही विषय आहे, मां त ब्रेन साइंस जे बारे में न ॼाणा, पर एतिरी ख़बर आहे त जेकॾहिं ब्रेन आहे त असांजो वजूद आहे, जेकॾहिं ब्रेन न आहे त वजूद ई कोन्हे इंसान जो। त ही संसार ई ब्रेन जी पैदाइश लॻंदो आहे कॾहिं कॾहिं मूंखे। त ही हिकु तमामु गुड़ी रिसर्च हूंदी जेका तव्हां कंदा हूंदा, त हिन जो हिकिड़ो आम माण्हूअ खे जेको नथो ॼाणे ब्रेन साइंस जे बारे में, थोरो हुनजो व्याख्या करींदा, थोरो कुझु हिकु अधु मिंट में, भई छा रिसर्च थींदी आहे, हुन में कहिड़े क़िस्म जो दवाउनि ते या माण्हूअ जे हुन बीमारी जे इलाज लाइ छा अहमियत आहे हुनजी? बिल्कुलु बिल्कुलु। त प्रोफेसर जीअं तव्हां ॻाल्हि कई त ब्रेन, भई शरीर जो हर अंग ज़रूरी आहे, ईअं कोन्हे त भई ब्रेन ज़रूरी, पर ब्रेन सां माण्हू चवंदो भई ब्रेन न हुजे त ॿियो कुझु न हुजे, पर ईअं माण्हू चई थो सघे ॿिए कंहिं बि ऑर्गन लाइ। पर छाकाणि त ब्रेन जेको कॉम्प्लेक्स ऑर्गन आहे, जेको तव्हांजी सोच कीअं आहे, तव्हां कमु कीअं कंदा आहियो, तव्हां हलंदा कीअं कीअं, त हर को शइ ब्रेन सां ई कंट्रोल थी थिए। तव्हांखे बुख कॾहिं थी लॻे, कीअं थी लॻे, केतिरो खाइणो आहे, सभु कुझु। हाणे मां पंहिंजे कम जी ॻाल्हि कंदुसि, छाकाणि त ईअं रिसर्च बि थोरी देरि में एतिरी समय में सॼी ॻाल्हि न करे सघंदुसि। त मुंहिंजो रिसर्च कैंसर जे मथां आहे। कैंसर जेका बीमारी आहे, जीअं बेसिकली छा आहे, असांजे शरीर जे अंदरि सेल्स हूंदा आहिनि, सॼो शरीर अलॻि अलॻि सेल्स सां ठहियल आहे। हर सेल जी हिकिड़ी नियति तय कयल आहे नेचर जे थ्रू, त उहो, ऐं जॾहिं उहो नियति बिगड़जी वेंदी आहे तॾहिं उहे सेल्स वधंदा वेंदा आहिनि। त नॉर्मल माण्हू में जीअं ॿार पैदा थो थिए, वॾो थो थिए, त भई जीअं वॾो कीअं थो थिए, सेल्स वधंदा था वञनि। पर हिकिड़ो दफ़ो उहा नियति पहुची वेंदी आहे, एतिरो ग्रोथ थींदी, हुन खां पोइ न थींदी। जेसि ताईं उहो कंट्रोल हलंदो आहे, असां चवंदा आहियूं नॉर्मल कंट्रोल। जॾहिं उहो एबनॉर्मल ग्रोथ थी वेंदी आहे, जॾहिं उहो मैकेनिज़म जेके आहिनि, जेके बि हुन जा नियति रोकण जे जेके तरीक़ा आहिनि, उहे जेकॾहिं बिगड़जी था वञनि त उहे सेल्स वधंदा वेंदा, हुनखे रोकण जो कोई तरीक़ो कोन हूंदो। ऐं जॾहिं उहो अचानक उहो हिकिड़े तरह जा सेल वधंदा वेंदा, त उहो हिकिड़ो ट्यूमर या मास या कैंसर थींदो, हुनखे असां कैंसर चवंदा आहियूं। त कैंसर सॼे शरीर में किथे बि थो थी सघे। जॾहिं ब्रेन में थींदो आहे त भई ब्रेन ते असरु कंदो आहे, त माण्हू जी मौत थींदी आहे। मां जंहिं कैंसर ते कमु कंदो आहियां, उहो हुनखे चइबो आहे ग्लायोब्लास्टोमा मल्टीफॉर्म। त इहो हिकिड़ो ख़ासि क़िस्म जो कैंसर आहे, जेको 50+ माण्हुनि खे या ज़ालुनि खे घणो करे थींदो आहे। 50 साल जी उमिरि खां वधीक वारनि खे? हा, हुननि खे वधीक थींदो आहे, ॿारनि खे बि कॾहिं कॾहिं थींदो आहे, पर नॉर्मली 50 जे मथां थींदो आहे। ऐं ही अनफॉर्चुनेटली अहिड़ो कैंसर आहे जो एतिरो अग्रेसिव आहे
जो हिकु दफ़ो डायग्नोसिस खां पोइ हिनजी माण्हू जी जेका आहे सर्वाइवल आहे साल ॾेढ जे अंदरि भॻवान खां प्यार थींदी। अच्छा। ऐं हिन जो इलाज अॼु ताईं कोन थियो आहे, मतिलबु सर्जरी थींदी आहे, कढिबो आहे, रेडिएशन थेरेपी कबी आहे, कीमोथेरेपी कबी आहे, पर तॾहिं बि कुझु बि कयो हिन जो इलाज नथो निकिरे। बराबरि। रिसर्च जेका हले पई त हिकु पासे ते रिसर्च हले पई त भई हिनखे कीअं हिन जो इलाज कजे। त मां त मुंहिंजो कमु त इमेजिंग जो आहे, त मां हुन कम ते कोन आहियां। मुंहिंजो जेको कमु आहे उहो हिन करे आहे त भई ठीकु आहे, कैंसर आहे, तव्हांखे इहो वारो ख़बर पइजी वई, नॉर्मल तरीक़े सां सीटी स्कैन हुजे, MRI हुजे, कुझु बि हुजे। हाणे दवाऊं जेके कुझु हिकु अधु जेका दवा थोरी घणी कमु कंदी आहे, उहो बि सभिनी पेशेंट ते कोन कंदी आहे, ऐं इहे दवाऊं ॾाढियूं महांगियूं आहिनि। ऐं जे करे वरी तव्हां दवा ॾियो था, केतिरो टाइम ॾियो, कीअं ॾियो, असर दवा करे थी या नथी करे, हुन जो अॼुकल्ह जे हिसाब सां नॉर्मल इमेजिंग जेका तव्हां डॉक्टर वटि वेंदा या MRI कराइण वेंदा, हुन जो चांस सुठो कोन्हे। त मुंहिंजी जेका रिसर्च आहे त उहो हिन ई चयो था त दवा जो इलाज असर थिए थो या नथो थिए, या जेकॾहिं थिए थो त केतिरो झटि मां ॿुधाए थो सघां। ओके। त मां MRI जो ई तरीक़ा ॾिनो, को नओं रॉकेट साइंस कोन आहे उहो ई तरीक़ो, पर हुन में वधीक अंदरि स्टडी करे सिग्नेचर्स उहा ॻाल्हि कई हुई मूं पहिरीं, त उहे सिग्नेचर्स ॻोल्हण जो तरीक़ो आहे। त जेकॾहिं सिग्नेचर पहिरीं मिली थो वञे त जेकॾहिं दवा नथी असर करे त ॿी का दवा ॾियो, या ऐं जेकॾहिं करे थी त हिनखे रुगो उहा दवाई ॾियो, ॿियो को न छॾियो, ॿी का छेड़ंदा त ॿी का प्रॉब्लम थींदी। बराबरि। त मुंहिंजी रिसर्च सॼी अराउंड दैट एरिया है, जेके असां अर्ली मॉनिटरिंग ऑफ ट्रीटमेंट रिस्पॉन्स चवंदा आहियूं। अच्छा, अर्ली मॉनिटरिंग ऑफ फ्रीक्वेंसी रिस्पॉन्स। हा, त हुन जे लाइ असां पेशेंट्स ते बि कमु कंदा आहियूं, असां कंप्यूटर डिवाइस उहो बि प्रिडिक्शन मॉडल बि कंदा आहियूं, ऐं असां एनिमल मॉडल्स बि कंदा आहियूं, जंहिंमें असां खूहनि में उहा ट्यूमर डेवलप कंदे वरी हुनजी MRI कंदा आहियूं। बराबरि। बसि हाणे त ॾाढी इम्पोर्टेंट शइ आहे जेका तव्हांजी रिसर्च आहे, उमेद त हिन में तव्हांखे अञा वधीक कामयाबी मिलंदी, धन्यवाद। ऐं थी सघे थो ॿुधण वारनि खे बि इंस्पिरेशन मिलंदो त भई केतिरी हीअ अहमियत वारी रिसर्च आहे। मेडिकल साइंस में हर हिकु रिसर्च तमामु अहमियत वारी आहे। प्रोफेसर पोपटाणी, असां हाणे हिकु ॿ एरिया कॉमन जीअं ज़िंदगीअ में थींदियूं आहिनि घटनाऊं, भई जेके असां एक्सपेक्ट न कंदा कुझु थी वेंदो आहे, ऐं उनजो असांखे अॻियां असरु ॾिसणु ईंदो आहे। भई त अहिड़ो कुझु तव्हांजे जीवन में वाक़ियो थियो भई जो तव्हां एक्सपेक्ट न कयो हुजे या थी वियो हुजे, उनजो अॻियां अची करे कुझु फ़र्क़ु पइजी वियो हुजे? मां हिननि खे फ्लुक चवंदा, भई अनएक्सपेक्टेड इवेंट्स थी था वञनि, पोइ उन्हनि जो असर थो ॾिसण में अचे पुठियां। त हा, त उहो हिकिड़ी ॻाल्हि त मुंहिंजो थोरो हल्को ज़िक्र कयो त मूं पहिरीं PhD शुरूआत कई हुई केमिस्ट्री में कई हुई। केमिस्ट्री में? हा, यू टोल्ड मी। केमिस्ट्री मां वरी पोइ हिन में अची विया। हा, त उहो हिन में आया त हुन में भई ॿई तरीक़ा। हिकु त भई मां पंहिंजे जॾहिं मूंखे ख़बर पई त भई इहो केमिस्ट्री में को ड्रग डेवलपमेंट करण में 20-30 साल था लॻी सघनि, पर हुन सां गॾु हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि हुई, ऐं उहो जेका हुन वक़्तु माण्हू सोचींदो कोन्हे, दोस्ती यारी में वधीक कमु कंदो आहे। त मुंहिंजो दोस्त हुओ SGP जे लखनऊ में चङो वॾो हॉस्पिटल आहे, हुतां ई मूं PhD कई। उहो हुते PhD कंदो हो, ऐं मां हुन सां गॾु मिलंदो रहंदो हुअसि। त हिकिड़ो ईअं ई चयो त भई तूं हिते ख़ुशि कोन आहीं? उहो ई मां CDRI सेंट्रल ड्रग रिसर्च इंस्टीट्यूट में हुअसि। जॾहिं ख़ुशि कोन आहीं त छो कोन मूं वटि छो कोन थो अची? असां हॉस्पिटल में छो कोन थो PhD करीं? ऐं मूं हुनखे मज़ाक में ईअं चयो, मुंहिंजो चरियो थियो छा मां केमिस्ट्री वारो माण्हू मूंखे कयो हिते मेडिकल लाइन में छो वठंदो? हा। त हुन चयो, भाई तुंहिंजो छा थो वञे? सुभाणे एंट्रेंस जो एग्ज़ाम थींदो, तूं फॉर्म भर, इम्तिहान ॾे, हा। तुंहिंजो एडमिशन थी वियो त थी वियो, न थी वियो त तूं केमिस्ट्री में करीं पियो न। हा। त मज़ाक में मूं हुन सां उहो फॉर्म भरियो, ऐं फॉर्म में मतिलबु 20 सीटूं हुयूं टोटल 200-250 ॿारनि हुते फॉर्म मतिलबु उहो एग्ज़ाम ॾिनो हो। हुन में 200-250 में 50 माण्हुनि जो खे सिलेक्ट कयो इंटरव्यू लाइ। इतफ़ाक़ मूंखे इंटरव्यू कॉल अची वियो, ऐं हुन इंटरव्यू में बि इतफ़ाक़ इहो हो
त हुन रेडियोलॉजी डिपार्टमेंट में हुननि खे हिकिड़ो को केमिस्ट्री वारो माण्हू खपंदो हो ऐं मां इकलौतो केमिस्ट्री वारो हुअसि। त उहा टर्निंग पॉइंट थी सही जो मां ओचितो जेकर कॾहिं सोचियो बि कोन हो मां हिन फील्ड में अची वियुसि। तव्हांजी केमिस्ट्री जी ॻाल्हि मूंखे यादि थो कराए त वेंकी रामकृष्णन उन जी बि पीएचडी केमिस्ट्री में ई हुई ऐं अॻियां अची करे पोइ हुन जेनेटिक्स में कमु कयो ऐं डीएनए वग़ैरह ते त हुनखे नोबेल प्राइज़ मिली वियो ऐं उहो बि मूंखे यादि आहे बड़ौदा मां पीएचडी करे आयो हो शायदि त ऐं शायदि हिते ई आहे कैम्ब्रिज में यूके में वेंकी रामकृष्णन। हाणे इहो हिकु क़िस्म सां त वॾो टर्निंग पॉइंट आहे न भई हिकु कन्वर्सेशन लेड फ्रॉम केमिस्ट्री डिपार्टमेंट तां हलिया विया ड्रग्स डिपार्टमेंट मां हॉस्पिटल में बायोलॉजी में त हिकु वॾी ॻाल्हि आहे तमामु ऐं सुठी ॻाल्हि थी। त हाणे आख़िर में हिकिड़ो सुवाल आहे भई तव्हां अॼु की तारीख़ में जिते बि आहियो ज़िंदगी जे मुक़ाम में तमामु सुठी लेवल ते प्रोफेसर ऐं तव्हांखे पंहिंजी लैब बि आहे लिवरपूल यूनिवर्सिटी में जंहिंमें आई एम श्योर तव्हांजे हेठां घणेई माण्हू रिसर्च वग़ैरह कंदा हूंदा। त जेकॾहिं तव्हां अॼु खां 40 साल पुठियां वञो या 35 साल पुठियां भई हिकु 18 20 22 साले जो यंग हरीश पोपटाणी हाणे गॾिजी वञे त यंग हरीश पोपटाणी खे तव्हां छा ॿुधाईंदा भई कुझु डिफरेंट करे हा या जेको थियो उहो ई थियो अॼोके ज़माने में अॼु छोकिरा छा ॾिसनि मां छोकिरा छोकिरियूं कोई बि? हा बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि कई आहे ऐं असां घणो करे जॾहिं हिन एज ते 50+ जी एज में पहुचंदा आहियूं त इहो ॾाढो नेचुरल सुवाल आहे त जेकॾहिं असांखे मौक़ो मिले हा त असां छा कयूं हा या ॿियो कुझु कयूं हा त इहो सवाल मुंहिंजे ज़हन में बि घणी दफ़ा ईंदो आहे ऐं पर थी सघे अॼु खां 4-5 साल पहिरीं तव्हां इहो सवाल पुछो हा जेकॾहिं मूंखां या असीं गॾियूं हा त मां शायदि उहो कन्वेंशनल जवाबु ॾियां हा। मां कन्वेंशनल जवाबु इहो ॾियां हा कि अरे भाई मूंखे हिन ॻाल्हि जो मलाल आहे जेकॾहिं मां इहो न करे सघियसि तंहिं करे जेकॾहिं मां वापसि वञा त मां इहो कंदसि। मां छो चयो त भई जेकॾहिं तव्हां 4-5 साल पहिरीं छाकाणि हिन 4-3 सालनि पहिरीं असां सभिनी खे जग ज़ाहिर आहे त महामारी कोविड जी आई ऐं कोविड जे करे हर कंहिंखे असरु पियो भले असां अॼु भॻवान जी क़िस्मत सां या महिर सां असां जीअर आहियूं जेको बि आहियूं पर मूंखे नथो लॻे संसार में को बि अहिड़ो परिवार जेको असरु न पियो हुजे कोविड जो त असांजो मूं ते बि पियो आहे ऐं अॼु मां सोचियां थो त भई जेको थींदो आहे या थी सघे थो या मुंहिंजी रिलीजियस बैकग्राउंड रिफ्लेक्टिंग बैक अगेन त जेको बि थियो आहे शायदि उन जी ई नियति हुई त मां 20 साल या 40 साल पुराणा वरी वञा बि त मूंखे लॻे थो मुंहिंजी नियति शायदि हिते ई वठी अचे हा थी सघे थो रूट ॿियो को हुजे हा पर नियति शायदि हिते ई वठी अचे हा। त हिन जो त गोइंग बैक कंहिंखे भई मां एडवाइस कंहिंखे यंग जनरेशन खे छा ॾियां यंग जनरेशन खे मां हिकिड़ी एडवाइस ॾींदुसि ऐं उहो आहे त जिते जेको कुझु तव्हां कयो पिया भले पढ़ाई कयो भले स्पोर्ट्स कयो भले म्यूज़िक कयो कुझु बि कयो नंबर 1 हुन ते पैशन सां कयो शौक़ सां कयो जेकॾहिं तव्हांखे वणे थो जेको उहो पैशन ऐं शौक़ सां कयो ऐं ॿियो सोसाइटी जे नॉर्म्स फॉलो कयो। सोसाइटी जा नॉर्म्स कहिड़े बि तव्हां ज़िंदगी में दुनिया में किथे बि रहो हर कंहिं सोसाइटी जा पंहिंजा पंहिंजा नॉर्म्स हूंदा आहिनि। मां ज़ोरी करे हिन जो खे रिलीजन जो नालो नथो ॾियां छाकाणि रिलीजन इज़ अ वेरी पर्सनल थिंग त मां ज़ोरी करे उहो मां रिलीजन जो नालो बिकॉज सोसाइटी नॉर्म्स आर नो डिफरेंट देन रिलीजियस नॉर्म्स इफ यू लुक एट द बॉटम ऑफ इट सॉरी मां अंग्रेजी में थो ॻाल्हायां त गोइंग बैक बस शयूं हिकिड़ो जेको बि कयो पंहिंजे पैशन सां कयो ऐं ॿियो जेको आहे सोसाइटल नॉर्म्स सां कयो त सोसाइटल नॉर्म्स में जेकॾहिं कंदा त तव्हां को बि लॉ न तोड़ींदा त पंहिंजो तव्हांजी सुखी ज़िंदगी थींदी। ऐं थर्ड जेका आहे भले तव्हांजी कमाईअ जो 0.5% बि हुजे या 0.1% बि हुजे कंहिं भलाईअ लाइ कमु कयो इन करे न त भई मां रिलीजियस आहियां इन करे त व्हेन यू
अब तव्हां ॿिए कंहिंजे लाइ कुझु कंदा आहियो, भले वक़्तु ॾियो, भले पैसो ॾियो, भले श्रम कयो, त उहो जेको असां चवंदा आहियूं डोपामीन रिलीज़ थींदो आहे ब्रेन में, डोपामिन रिलीज़ थींदो आहे। ओके। त उहो जेका आहे ख़ुशी मिलंदी आहे, हा उहो असांखे जॾहिं ख़ुशी मिलंदी आहे त भई माण्हू असां पंहिंजे लाइ त कयूं था, जेको कुझु हा जीवन था त पंहिंजे लाइ था इहो त पंहिंजे, त जेकर तव्हां उहे भलाई जो कमु कंदा या जेको बि कंदो त हुनखे उहा ख़ुशी मिलंदी, ऐं जेकर हुन ख़ुशीअ सां ॿिए कंहिंजो भलो थो थिए त हुन में कहिड़ी बुराई आहे। हा बस इहा ई ॻाल्हि मां तमामु टे बहितरीन ॻाल्हियूं। सिंधीअ में हिकु चवणी आहे, प्रोवर्ब आहे, नेकी कर दरिया में ॿोड़, हा डू गुड एंड फॉरगेट अबाउट इट। बिल्कुलु बिल्कुलु छाकाणि जो गुड जेको थियणो उहो ब्रेन में थी वियो, तव्हांजे हा हिसाब सां डोपामिन रिलीज़ थी वियो। बिल्कुलु बिल्कुलु तमामु सुठो। ऐं हाणे आख़िरी क्वेश्चन त सवाल त हिन ताईं हेॾो तव्हां कुझु कयो आहे पंहिंजे ज़िंदगी में प्रोफेशनली ऐं आउटसाइड बि कयो हूंदो प्रोफेशन खां, ऐं कोई मूंखे त अॼु ताईं अहिड़ो माण्हू मिलियो कोन्हे जंहिंखे तकलीफ़ूं साम्हूं पेश न आयूं हुजनि, ॾुखियाइयूं पेश न आयूं हुजनि, त तव्हां तकलीफ़ुनि ॾुखियाइनि जो मुक़ाबिलो कहिड़े नमूने कंदा आहियो मानसिक रूप में? हा सही ॻाल्हि ते ई चवां, तकलीफ़ुनि जो मुक़ाबिलो, तकलीफ़ूं हर कंहिंजी ज़िंदगी में ईंदियूं आहिनि ऐं हर को माण्हू पंहिंजे पंहिंजे हिसाब सां कंदा आहिनि, हुननि सां मां ॾाढो ख़ुशकिस्मत आहियां जो जेके बि तकलीफ़ूं आयूं आहिनि, भले उहे शारीरिक हुजनि या मेंटल हुजनि या प्रोफेशनल हुजनि, हर कंहिं हंधि मूंखे साथ ॾाढो मिलियो आहे। मूंखे पंहिंजी फैमिली जो, मुंहिंजी वाइफ, मुंहिंजो ॿार, या इंडिया में मुंहिंजा माउ पीउ आहिनि, मुंहिंजा भाउ भेण आहिनि, एक्सटेंडेड फैमिली आहे असांजी ॾाढी वॾी, त मां कॾहिं बि ॻाल्हि दिलि में कोन रखंदो आहियां। मूंखे हर को चवंदो आहे मुंहिंजो चहिरो जेको आहे बिल्कुलु आईनो ई आहे, बिल्कुलु थोरी बि तकलीफ़ थींदी आहे त बिल्कुलु चहिरे ते ज़ाहिर थी वेंदी आहे, त उहो मूंखे सपोर्ट ॾाढो मिलियो आहे। ऐं रिलीजियस त मूं तव्हांखे चयो ई मां आहियां ई, त हुन सां बि मूंखे चङो ई फ़ाइदो मिलियो आहे। पर मेंटल डिसऑर्डर्स या मेंटल कंडीशंस अॼुकल्ह जे समाज में ॾाढी वॾी प्रॉब्लम थी रही आहे। पहिरीं बि हुई पर हाणे एक्सेप्टेंस वॾो थियो रहियो आहे, त मां बि इहो ई कंदो आहियां ऐं मां हर कंहिं लाइ इहो ई सुझाव कंदुसि त जेकॾहिं तव्हांखे कंहिंखे बि डिप्रेशन आहे या को बि ॻाल्हि सताए थी, मन में न रखो, कंहिंखे चई ॾियो, त हुन सां ज़रूरु फ़ाइदो थींदो। शेयरिंग इज़ इम्पोर्टेंट। बिल्कुलु बिल्कुलु हा, ऐं साझा कयो, हिक ॿिए सां ॻाल्हायो, परिवार जो ऐं जेको तव्हांजो बिलीफ सिस्टम आहे पर्सनल, हा, जेको त कुझु बि। एज़ ए ह्यूमन वी आर सोशल एनिमल्स, हा त असांखे अलॻि रहण जे खां बहितर आहे का बि तकलीफ़ थिए, पोइ इहो नथो चवां त सोल्यूशन मिली वेंदो, पर घटि में घटि दुख बांटण सां घटि थींदो आहे। विराइण सां दुख घटि थींदो आहे, बांटण सां ख़ुशी मल्टीप्लाई थींदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु इन हिकु तमामु ख़ूबसूरत मैसेज ते प्रोफेसर हरीश पोपटाणी असां हिन गुफ़्तगू खे पूरो था कयूं। तव्हां सिंधी ॿोली ओताक में आया, उन लाइ तव्हांजा लख थोरा महिरबानी, ऐं धन्यवाद। वरी गॾिजंदासीं। महिरबानी। तव्हांजी महिरबानी मूंखे हिन ते मौक़ो ॾियण जो। थैंक यू। तव्हांखे ही पॉडकास्ट जेकॾहिं पसंदि आयो आहे त तव्हां यूट्यूब ते सिंधी ॿोली ओताक चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं ॿियनि खे बि ॿुधायो। ही पॉडकास्ट तव्हां ऑडियो में बि ॿुधी सघो था, एप्पल जे पॉडकास्ट, गूगल पॉडकास्ट ऐं ॿिया जेके पॉडकास्ट प्लेटफॉर्म्स थींदा आहिनि ऑडियो जा, उन्हनि ते वञी करे सिंधी ॿोली ओताक सर्च कंदा त तव्हांखे उते ही पॉडकास्ट ऑडियो फॉर्म में बि ॿुधण लाइ मिली सघनि था।